अहम ख़बर ॾियूं पिया के गुलारची वेझो रोड हादसे में फोत थियल क्लासिकल रागी भगत बसरमल ऐं संदसि ॿिनि साथियुनि जूं आख़िरी रस्मूं अदा कई वयूं आहिनि। वाक़े सबबि इलाइक़े में सोग ऐं मिठीअ जी वापारनि पारां कारोबारी सरगर्मियूं मुकमल तौर बंदि कई वयूं आहिनि। इहा अहम ख़बर नाज़रन असां शेयर कयूं पिया। हादसे में बसरमल संदसि साथी भगत मिठूमल होंदर मोतियाणी ऐं ड्राइवर फोत थिया हुआ। अपडेट करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां। गुलारची वेझो रोड हादसे में फोत थियल क्लासिकल रागी भगत बसरमल ऐं संदसि ॿिनि साथियुनि जूं आख़िरी रस्मूं अदा कई वयूं आहिनि। वधीक अवांखे आगाह कयूं पिया। वाक़े सबबि इलाइक़े में सोग ऐं मिठीअ जे वापारनि पारां कारोबारी सरगर्मियूं मुकमल तौर बंदि कई वयूं आहिनि। हादसे में बसरमल संदसि साथी भगत मिठूमल होंदर मोतियाणी ऐं ड्राइवर फोत थिया हुआ। कोलारची वेझो रोड हादसे में फोत थियल क्लासिकल रागी भगत बसरमल ऐं संदसि ॿिनि साथियुनि जूं आख़िरी रस्मूं अदा कई वयूं आहिनि। वाक़े सबबि इलाइक़े में सोग ऐं मिठीअ जे वापारनि पारां कारोबारी सरगर्मियूं मुकमल तौर बंदि रखी वयूं आहिनि। हादसे में बसरमल संदसि साथी भगत मिठूमल होंदर मोतियाणी ड्राइवर फोत थिया हुआ। अपडेट कयूं पिया त क्लासिकल रागी भगत बसरमल ऐं संदसि ॿिनि साथियुनि जूं आख़िरी रस्मूं अदा कई वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सुधीर राठौर। सुधीर, छा तफ़सील आहिनि? अपडेट कजो। जी बिल्कुल, ही गोलारची भरसां रोड हादसे में फौत थी वियल क्लासिकल भक्त रागी बसरमल संसाथन भगत मिठू ऐं हुंदराज दिलबर मोटियाणी मिठीअ जे धारदार कब्रिस्तान में आख़िरी रस्मूं अदा कयूं पियूं वञनि। रागियुनि जी सोग में वापारी एसोसिएशन पारां समूरियूं शहर जूं बाज़ारूं आहिनि उहे बंदि रखी वियूं आहिनि। हादसे में फौत थियल कार ड्राइवर हनीफ कुंभार जूं आख़िरी रस्मूं संदसि ॻोठ सोभारो शाह में अदा कयूं पियूं वञनि। ॿिए पासे भगत बसरमल जूं रस्मूं मिठीअ जे मैन कब्रिस्तान ऐं साथियुनि मिठू भगत हुंदराज दिलबर मोतियाणी जूं रस्मूं मिठीअ जे हजामनो कब्रिस्तान में अदा कयूं पियूं वञनि। थर जे भक्तनि रागियुनि जा जनाज़ा खणण वक़्तु शहर में सोग ऐं मदा जेके आहिनि उहे लुड़क लाड़ींदा रहिया। अव्हांखे इहो बि ॿुधाइणो आहे भक्त बसर ऐं साथियुनि जी आख़िरी रस्मनि में फनकार शाइर शहरी ऐं बिरादरी जा सभई माण्हू जेके आहिनि उहे शरीक आहिनि ऐं आलियुनि अखियुनि सां समूरा जनाज़ा जेके आहिनि उहे हिन वक़्त ताईं मिठीअ जे मुख़्तलिफ़ कब्रिस्तान में मिठीअ मां हवाले कया था वञनि। वॾी महिरबानी सुधीर अपडेट करण लाइ।